पाकिस्तान विच में हथियारनि जी स्मगलिंग में सीटीडी पुलिस जूं कारियूं रिढूं मुलविस निकितियूं। जैकमाबाद में रेंजर्स कार्रवाई कंदे सीटीडी पुलिस जे एएसआई ऐं अहलकार समेत 3 ॼणनि खे हथियारनि सूदो गिरफ़्तार करे वरितो आहे। रेंजर्स मूजिबि सिबी खां कंदकोट वेंदड़ कार मां रॉकेट लॉन्चर जा 3 गोला, 4 फ्यूज़ ऐं क्लाशनकोफ जा 16 मैगज़ीन हथ कया विया। गिरफ़्तार कयलनि में सीटीडी सिबी जो एएसआई सुल्तान चाचड़, अहलकार जहांगीर शाह ऐं कार ड्राइवर नदीम तुनियो शामिल आहिनि। रेंजर्स हिरासत में वरितल 3 जवाबदारनि खे पुलिस हवाले करे छॾियो। जैकमाबाद सदर थाणे जी पुलिस 3 जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदार इहे हथियार कंदकोट वासी अली हसन चाचड़ खे विकिरो करण लाइ खणी वञी रहिया हुआ।